वेलकम बैक डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां वसीम अब्बास बोलो, अवां जो कंप्यूटर टीचर। डियर स्टूडेंट्स, अॼु जे हिन लेसन में ॾिसंदासीं कुछ बेसिक फार्मूलाज़ आहिनि उन्हनि खे। सो अगरि जेकॾहिं तव्हां हाणे हिते हिकिड़ो ॿियो वर्कबुक ओपन करणु चाहियो था त हीअ शीट 1 जस्ट तव्हां हीअ प्लस जेको साइन ॾिसो था हिन खे असां चवंदा आहियूं न्यू शीट। तव्हां सिर्फ़ु न्यू शीट ते क्लिक कंदो, लेफ्ट क्लिक माउस की मदद से। ठीक है डियर स्टूडेंट्स, ॾिसो हिते अगर हिते लिखूं था कुछ, ठीक है। हाँ ही तव्हांजा ॿ सेपरेट जेके आहिनि कॉलम्स आहिनि। अगर तव्हां इन्हनि ॿिन्हिनि खे थोरो मुंहिंजी ज़ूम वधायां थो। अगर तव्हां इन ॿिन्हिनि कॉलमनि खे गॾु करे हिकिड़े कॉलम में रखणु चाहियो था त पोइ इन जो जेको फार्मूलो आहे उहा आहे कॉनकेटेनेट। ठीक है, बराबर लगाए CON। ॾिसो अगर जेकॾहिं तव्हांखे स्पेल यादि ना हुजे कंहिं बि फार्मूले जी, तव्हां शुरू वारा 2-3 अखर लिखो, उहो तव्हांखे हेठि डिस्क्रिप्शन में शो थींदा। कॉनकेटेनेट ब्रैकेट स्टार्ट करे मां जस्ट हिकिड़े खे सिलेक्ट करे सिंगल कॉमा पोइ ॿिए खे सिलेक्ट करे सिर्फ़ु एंटर प्रेस कंदो। ॾिसो ही हिकिड़े ई कॉलम में तव्हांजो अची वियो आहे। इन फार्मूले जो नालो आहे कॉनकेटेनेट। उन खां पोइ आहे डियर स्टूडेंट्स, अगर जेकॾहिं तव्हां वटि ॿ वर्ड आहिनि, ठीक आहे, हाणे असांखे ॾिसणो आहे त छा ही सेम आहिनि ॿई। पोइ इन जो जेको फार्मूलो थींदो उहा आहे बराबर एक्ज़ैक्ट ब्रैकेट स्टार्ट करे इनके सेलेक्ट करे जस्ट एंटर कंदो। ठीक है, ही प्रॉब्लम ॾिठो त इन जो मक़सदु इहो आहे तव्हां हिकु हिकु खे सिलेक्ट कयो, इनके सिलेक्ट करे विच में कॉमा लॻाइणो आहे, पोइ ॿिए वर्ड खे सिलेक्ट करे एंटर प्रेस कंदो। चए थो त ही फॉल्स आहे, ॿई सेम न आहिनि, छो त हिते डबल ई आहे ऐं हिते सिंगल ए आहे। अगर मां हिते डबल ई ॾियां हाणे एंटर कयो आहे त हाणे ॾिसो इहो ट्रू थियो आहे, छो त हाणे असांजो इहो सही आहे। उन खां बाद में आहे ॾिसो, अगर जेकॾहिं तव्हां हिते कुछ अमाउंट लिखियो आहे, अगर इन में तव्हां पॉइंट खां पोइ राइट साइड को 0 वग़ैरह ॾियणु चाहियो था, उन जे लाइ तव्हां प्रीवियस लेसन में ॾिसी आयो त उन जे लाइ असीं छा कयूं पिया, इंक्रीज इंडेंट कयूं पिया। अगर जेकॾहिं फार्मूले जी मदद सां कंदो त उनजो फार्मूलो आहे बराबर FIXED ब्रैकेट खे स्टार्ट करे पहिरियों इनखे तव्हां अमाउंट खे सिलेक्ट करे सिंगल कॉमा ॾींदो। हाणे जेतिरा बि पॉइंट खां पोइ 0 लॻाइणा आहिनि ओतिरो तव्हां डिजिट ॾेई करे जस्ट, अगर मूंखे पॉइंट खां पोइ 3 0 ॾियणा आहिनि त जस्ट 3 लिखियो आहे, तव्हां एंटर कंदो, ॾिसो ही अची चुको आहे। उन खां पोइ आहे डियर स्टूडेंट्स, अगर जेकॾहिं असां हिते कुझु लिखियो आहे, हाणे असांखे इहो काउंट करणा आहिनि त इन में घणा अखर आहिनि। सो इन जो जेको फार्मूलो आहे उहो आहे बराबर लेन ब्रैकेट स्टार्ट करे लेन फॉर लेंथ, इनके सिलेक्ट करे जस्ट एंटर कंदो, इन में 12 अखर आहिनि। उन खां पोइ आहे डियर स्टूडेंट्स, हाणे हिते ॾिसो तव्हां अगर तव्हां हिते लिखियो था ही तव्हांजो स्मॉल लेटर्स में आहे, अगर इनके कैपिटल में चेंज करणु चाहियो था त इन जो फार्मूलो थींदो UPPR ब्रैकेट स्टार्ट करे जस्ट इनके सिलेक्ट करे एंटर कंदो, ॾिसो ही तव्हांजो अची वियो आहे। उन खां पोइ आहे जेकॾहिं तव्हांजो कैपिटल्स में आहे, लेटर में कन्वर्ट करणु चाहियो था त पोइ बराबर ॾेई करे लोअर ब्रैकेट स्टार्ट करे इनके सिलेक्ट करे जस्ट एंटर कंदो, ॾिसो। उन खां पोइ आहे ॾिसो, अगर जेकॾहिं तव्हांखे विच में का बि शइ काउंट करणो आहे त पोइ जो फार्मूलो आहे बराबर मिड ब्रैकेट स्टार्ट करे मिड फॉर मिडल, पहिरियों तव्हां इनके पंहिंजे वर्ड खे सिलेक्ट कंदो। उन खां पोइ तव्हां विच में काई नंबर को स्टार्ट करणु चाहियो था, फॉर एग्जाम्पल मां 3 को करणु चाहियां तो 3 मीन PAK, के को यानी कि स्टार्ट यानी कि 3 लेटर में कामा लगाए घणा लेटर्स सर्च करणु चाहियो था, ॻोल्हणु चाहियो था विच में, फॉर एग्जाम्पल 2 पाण हिते एंटर कियो आहे, ॾिसो 3 नंबर में शुरू कयईं के आहे ऐं घणा वर्ड चयासीं, घणा अखर चयासीं 2, ॾिसो के आहे तव्हांजा 2 लेटर्स ॾिना। अगर जो फार्मूलो तव्हांखे ॾिसणो आहे जस्ट तव्हां हिते क्लिक कंदो, तव्हां फार्मूला बार में मथे वञो, ॾिसो तव्हांखे फार्मूलो जो शो करे ॾेखारे थो। उन खां पोइ आहे डियर स्टूडेंट्स,
हाणे स्मॉल ऐं कैपिटल लेटर्स ॿई रखियल आहिनि इन में। अगरि इनखे प्रॉपर में रखिणो आहे त बराबरि ॾेई करे फार्मूलो लॻाईंदो, प्रॉपर ब्रैकेट स्टार्ट करे सिर्फ़ु इनखे सिलेक्ट करे वर्ड खे एंटर प्रेस कंदो, हीउ तव्हांजो अची वेंदो। उनखां पोइ आहे डिस्टेंस रिपीट। ॾिसो अगरि तव्हां हिते लिखियो आहे सिंध, असांखे इहो सिंध रिपीट करिणो आहे, असांखे काफ़ी मरतबा इहो खपे। पंहिंजो फार्मूलो थींदो बराबरि REPT ब्रैकेट खे तव्हां स्टार्ट कंदो, REPT ब्रैकेट खे स्टार्ट कयो आहे, हिन खे जस्ट मां सिलेक्ट कयां थो ऐं सिंगल कॉमा। हाणे जेतिरा मरतबा इहो तव्हांखे खपे, जेतिरा मरतबा, पोइ तव्हां हाणे छा कंदो, कॉमा खां पोइ डिजिट ॾींदो त भई असांखे 4 मरतबा खपे, जस्ट तव्हां हिते एंटर कंदो। हीउ ॾिसो हीउ तव्हांजो अची चुको आहे। उन खां पोइ आहे डिस्टेंस आइटम्स बिल्स। अक्सर करे असीं कुझु मार्केट में वेंदा आहियूं त पोइ उते तव्हांजो छा थींदो आहे त को बि आइटम लिखंदा आहिनि या उनजी प्राइस लिखंदा आहिनि त उनजो कैलकुलेशन ऑटोमेटिकली थींदो आहे। सो इहो कीअं थींदो आहे, फॉर एग्जांपल तव्हां कीबोर्ड बि ख़रीद कयो आहे, माउस ख़रीद कयो आहे, CPU आहे, मॉनिटर आहे, स्कैनर, स्पीकर, ठीकु आहे। अगरि मां हिते जी कयां थो टोटल ऐं हिते जी रखां थो डिस्काउंट अमाउंट ऐं हिते लिखां थो नेट अमाउंट। सो सभ खां पहिरीं मां हिनखे थोरी साइज़ खे चेंज थो कयां ऐं हिननि खे सिलेक्ट करे सेंटर रखियो आहे ऐं हिनखे सिलेक्ट करे बोल्ड ऐं हिनखे आउटसाइड बॉर्डर यानी कि या थिक आउटसाइड बॉर्डर रखंदासीं ऐं हिननि खे जेकी आहे त असां रखंदासीं ऑल बॉर्डर्स। ही ऑल बॉर्डर्स रखियो आहे ऐं इन्हनि खे जेको रखंदासीं उहो हिकु त असांजो हूंदो थिक बॉटम बॉर्डर्स, ठीकु आहे। बाक़ी हिननि में तव्हां जेका बि शयूं आहिनि उहे रखो। इनखे मां बॉर्डर रखां थो, ठीकु आहे, इहा टोटल जे लाइ आहे ऐं हिनखे बि इहा बॉर्डर थो रखां। हाणे असां चऊं था त इन में ऑटोमेटिकली असांखे हर शयूं असांखे हिते मिलनि, ठीकु आहे। सो इन जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, फस्ट टाइम तव्हांखे जेकी आहे इन में सेटिंग करणी पवंदी, छो त एक्सेल तव्हांजो जेको आहे ऑटोमेटिक हिकिड़ो सॉल्व कंदो आहे, ठीकु आहे न। ऑटोमेटिक हिकिड़ो तव्हांजो एप्लीकेशन आहे, उहो तव्हांजो कमु कंदो आहे एक्सेल, ठीकु आहे। तव्हां जस्ट हिते फार्मूलो लॻायो बराबरि सम, हिननि खे सिलेक्ट करे जस्ट एंटर कंदो, ठीकु आहे। हीअ शइ तव्हांजो थियो आहे। उनखां बाद में डिस्काउंट जो बि तव्हां फार्मूलो लॻाए छॾियो त बहितर आहे। बराबरि ॾे जेको तव्हांजो टोटल प्राइस आहे इनखे तव्हां पहिरियों त ज़रब कंदो, ठीकु आहे। टोटल खे ज़रब कंदासीं, ज़रब जी निशानी लॻायो आहे। फॉर एग्जांपल असां वटि डिस्काउंट आहे, हाणे हिन वक़्तु को बि वैल्यू कोन्हे, मां हिनखे 0 लॻायां थो। उनखां पोइ तव्हां डिवाइड ॾींदो ऐं 100 सां हमेशह डिवाइड, डिस्काउंट हुजे, परसेंटेज हुजे, रेशो हुजे, एक्सेल में इन जी जेकी लास्ट में जेकी कॉम्बिनेशन आहे उहो 100 सां आहे, हमेशह 100 सां डिवाइड थींदो आहे। तव्हां जस्ट हिनखे एंटर कंदो ऐं डिस्काउंट अमाउंट में तव्हांखे छा करिणो आहे, सॉरी हिनखे तव्हां, हीउ तव्हांजो डिस्काउंट घुरे थो, डिस्काउंट फॉर एग्जांपल 0 आहे। हाणे डिस्काउंट अमाउंट में तव्हांखे फार्मूलो लॻाइणो आहे बराबरि टोटल प्राइस खे ज़रब कंदो कंहिंसां, हिन 0 सां, पोइ तव्हांखे डिवाइड करिणो आहे 100 सां, एंटर थी वियो। उनखां बाद में है नेट अमाउंट में फाइनल में, पोइ तव्हां टोटल प्राइस मां माइनस कंदो ही डिस्काउंट अमाउंट, जस्ट एंटर कंदो, ठीकु आहे। हाणे तव्हां हिते ॾिसजो कीबोर्ड जी फॉर एग्जांपल मां प्राइस लिखां थो, ॾिसो रक़म तव्हांजो टोटल ऑटोमेटिकली अची वियो। माउस जो मां लिखां थो 200, ठीकु आहे। CPU जो लिखां थो, मॉनिटर जो लिखां थो, ठीकु, स्कैनर जो लिखां थो ऐं स्पीकर जो लिखां थो। ॾिसो टोटल तव्हांजो हीउ अची चुको आहे। हाणे असांजो डिस्काउंट, त तव्हां डिस्काउंट ते हिते क्लिक करे तव्हां मथे वञो, फार्मूलो तव्हांजो ॾिसो हीउ तव्हांजो 0 रखियलु आहे। तव्हां हिनखे छा कंदो, तव्हांखे चए थो भई डिस्काउंट मां कंदुसि 5%, 5% परसेंट साइन लॻाए जस्ट तव्हां हिते एंटर लॻायो। हीउ ॾिसो हीउ तव्हांजो डिस्काउंट ऑटोमेटिकली अची चुको आहे। अगरि इन में हिकिड़ो ॿियो बि प्रॉब्लम आहे, अगरि जेके तव्हां साइन जेकी परसेंटेज जी साइन आहे, अगरि इनखे ख़तमु करे 5 लिखो, एंटर कयो,
त पोइ अञा बहितर थींदो। तव्हां हिनखे परसेंटेज में अची करे हिन खे जर्नल करे छॾियो। हिनखे असां कंदासीं डिस्काउंट खे 5। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसो डिस्काउंट तव्हांजो घणो ठहियो 493। ही तव्हांजो नेट अमाउंट आहे। त इहा थींदी आहे ऑटोमेटिकली कमु। एक्सेल में इहो तव्हांखे फ़ाइदो आहे त ऑटोमेटिक तव्हां इन तरीक़े सां करे सघो था। पहिरियों ख़ाली सेल हुजनि उन्हनि खे तव्हां ख़ाली उनखे सिलेक्ट करे इनखे सिलेक्ट कयोसीं, इनखे कलराइज़ करे सघो था। ठीकु आहे, इनखे मां बोल्ड बि कयां थो ऐं हिन में को कलर बि रखी सघो था। बाक़ी बकाइनि में जेका कलर रखो उहा तव्हां रखी सघो था। फॉर एग्ज़ाम्पल मां हिन में रखां थो ही कलर, बोल्ड बि रखां थो ऐं फ़ॉन्ट कलर मां हिन में वाइट थो रखां। ही टोटल आहे। तो ओके डियर स्टूडेंट्स, हिन लेसन में मूंखे इजाज़त ॾींदा। नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।